एसएसपी सांगड़ बशीर अहमद ब्रोही ड्यूटी में गिरफ्त करण ते 7 पुलिस एहलकारन के मुअत्तल करे छडियो। एसएसपी सांगड़ मंगली सांगड़ दरिया खान रिंद खडड़ो ऐं सिंछोरो थाणनि ते मुक़रर एक एएसआई समेत 7 एहलकारन के मुअत्तल कियो आहे। एएसआई शकील अहमद राजपूत, हेड कांस्टेबल अब्दुल जमील ऐं सिपाही अजहर अली के मुअत्तल कयो वियो आहे। सिपाही अजहर अली, गुलबहार, महबूब अली, हनीफ, गुलाम मोहम्मद के ड्यूटी में गफ़लत जे इल्ज़ाम में हेठ मुअत्तल कयो वियो आहे। मीरपुर ख़ास में औरत के कत्ल करण जो ॾोह साबित थियण ते अदालत मक़तूला जे ॾेर ऐं ससु खे उमिरि क़ैद ऐं वारसनि खे 43 लखनि खां वधीक रक़म अदा करण जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मॉडल ट्रायल कोर्ट मुस्कान खोखर कत्ल केस में जवाबदार हैदर राजपूत ऐं संदसि अमड़ इम्तियाज़ बीबी के उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत मक़तूला औरत जे वारसनि के मुआवज़े तौरु 43 लख 18,500 रुपया ॾियण जी सज़ा ॿुधाई। 2021 में औरत मुस्कान खोखर जो कत्ल केस वाले जी फरियाद ते ॾेर ऐं ससु ख़िलाफ़ कयो वियो हो, जंहिंजो अॼु अदालत में फ़ैसिलो ॿुधायो वियो। नवां जतोई जे ॻोठ साईं बख़्श ख़ासखेली में नींगर पाणी जे होदी में ॿुॾी फोत थी वियो आहे। 4 वरियनि जो नींगर मोमिन पुट उस्ताद मंसूर ख़ासखेली घर अंदरि रांदि कंदे नलके जी होदी ते पेर तिरकण सबबि किरी ॿुॾी फौत थी वियो आहे। नींगर खे तालका अस्पताल मोरो पहुचायो वियो, जिते डॉक्टर संदसि फौत थियण जी तस्दीक कई।